के मजबूत करण तव्हां जो कम आहे। तव्हां के नूर मदीने वारे जो खपे कि न खपे। इन इदारे के कायम करण ॾिसो ने तामीरात भी हले थी पई, तुलबा भी पढ़न था पिया, उन्हनि जे लाइ लंगर भी हले थो, राश भी हले थी पई। मां गुज़ारिश थो कयां तव्हां इन में साथ ॾियो। ईअं न इलाइक़े वारा आहियो सिर्फ़ ॾिसी दुआ वठी न वञो, बल्कि ख़ैर ख़्वाह बणिजो, मोहब्बत वारा बणिजो। मदीने वारे साईं सेखारियो, जॾहिं मुहम्मदी रियासत कायम थी त मदीने वारे दर्स ॾिनो त तव्हां सभु हिन जा मददगार थियो। हे हिदायत आबाद रुगी अकेले सोने दिलबर साईं जो न, तव्हां सभिनी करमी फ़क़ीर जो इदारो आहे। जे पंहिंजे घर के आबाद रखो था, मुर्शिदन जे आस्थाने के आबाद रखो त अल्लाह वरी तव्हांजा घर आबाद कंदो। ॾिसो हे बचड़ा हाफ़िज़ थिया आहिनि, हिन साल 3 निकिता आहिनि, अल्लाह कंदो ईंदड़ भेरे 30 निकिरंदा। तव्हांजो साथ रहंदो इंशाअल्लाह। हले थका पिया आहियो ख़ुदा जा माना बिला ताख़ीर खिताब दिल नवाज़ जे लाइ मुंहिंजा मिठड़ा सोना करीम मुर्शिद बयान फरमाईंदा। सब जिक्र कयो अल्लाह अल्लाह अल्लाह, बुलंद आवाज़ अल्लाह। भाई बैठ जाओ भाई यार। आजा चल तो रही हूँ। सलाम सलाम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा आताकुमुर रसूलु फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़न्तहू वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमाइन। उलमाए किराम, सादाते इज़ाम, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों भाइरों, अॼु तव्हांजे साम्हूं हिन फ़क़ीर जी गुफ़्तगू जो मौज़ू आहे अरमग़ाने मुस्तफ़ा। अरमग़ान जी माना है तोहफ़ो, सूखड़ी, हदियो, निशानी, कंहिंखे प्यार मां का शइ ॾियणु। कंहिंखे का शइ अता करणु। इनखे छा चइबो आहे? अरमग़ान। अरमग़ाने मुस्तफ़ा यानी मुस्तफ़ा करीम जूं असांखे ॾिनल सूखड़ी। टेपारी खां पोइ मां सोचियो त हिदायताबाद में राति महफ़िल थींदी, जमात थींदी, मां कहिड़े मौज़ूअ ते फ़क़ीरनि खे छा ॿुधायां। सॼो महीनो मिलाद बयान कयो। मूंखे ज़हन में इहो लफ़्ज़ आयो अरमग़ान, ऐं पोइ होॾी महिल ई मूं कंप्यूटर खोलियो ऐं लिखणु शुरू कयो। इन मौज़ूअ ते मूं किताब सॼो लिखियो। टेपारी खां वठी फ़क़ीराणियुनि में मजलिस बि हुई, पोइ जेको टाइम मिलियो, मूं पंहिंजे हिकिड़ो नंढड़ो तालिब इल्म आहियां, उन थोरो मुतालियो, थोरो मूं वटि इल्म आहे, ॻणींदो वियुसि तक़रीबन 100 सूखड़ियूं मूंखे मिलियूं जेके मदीने वारो असांखे ॾेई वियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मूं उहो किताब तरतीब ॾेई मुसवदो तयारु करे छॾियो। अॼु टेपारी खां पोइ हींअर ताईं अलाह कंदो जल्दी छपजी तव्हां ते ईंदो। सोनो नबी, लजदार नबी, कुर्बदार नबी, गमख्वार नबी असां वटि आयो। 63 साल ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक, 40 साल ऐलान नबूवत फरमायो। हूअं त ॼमंदे ई नबी हुया, जॾहिं अञा आदम ई नक़ल कयो साईं नबी हुया, पर ज़ुहूर नबूवत, ऐलान नबूवत 40 साल। 13 साल मक्के में, 10 साल मदीने में, 23 साल नबवी जिंदगी में उम्मत के लातादाद सूखड़ियों ॾिनियूं। सुभान अल्लाह। तोहफा ॾिनो, हदिया ॾिनो, अनमोल सूखड़ियों। खुदा जाने मदीने वारो जेके असांखे सूखड़ियूं ॾेई वियो आहे न, पंहिंजो सिर, जिंद, जान, माल कुर्बान कयूं, पर मुस्तफ़ा जूं सूखड़ियूं अञा महान। सुभान अल्लाह। कुछ सूखड़ियूं जेतिरियूं बयान करे सघियुसि, 100 जी लिस्ट त ठाहे आयो आहियां। कदुर वारा कम थिया, खुटा ख़रीदा, हीरे लाल जी
हीरे लाल जवाहर जी के सालिक लहन सा जे लोह कुटन लोहार तन के केड़ो कदर सोन हर के कदर कोने त ही नबी जेको आयो अल्लाह जी ज़ात वटा मदीने वारे साईं अल्लाह जो हबीब रब असां के दिनो ऐं उहो नबी जॾहिं असां वटि आयो त असहाबनि खे त जेको ॾिनई सो ॾिनई पर अॼु 1500 साल पूरा थिया आहिनि असांखे बि जेके सूखड़ियूं कयूं हुयो आहे मां त जिंद घोरे छॾिया छा तव्हां अरमग़ाने मुस्तफ़ा जे बारे में ॿुधणु चाहींदा इहे जेके सूखड़ियूं सुहिणो नबी असांखे ॾेई वियो इन सूखड़ियुनि जो बयान त ॿुधो पोइ अलाह कंदो त वरी इन्हनि सूखड़ियुनि खे सीने में सांढींदासीं इंशाअल्लाह ये लाल जवाहर हीरा मोती लोह कुटन लोहार उन्हनि वांगुरु न थींदासीं कद्र ज़र ज़र गर्भ दानत कद्र जोहर जोहरी सोन जो कद्र सोनार खे हीरन जो कद्र जोहरी खे कद्रे गुल बुलबुल बदानत कद्रे दुलदुल शाह अली गुल जो कद्र बुलबुल के हूंदो दुलदुल जो कद्र अली के सुभान अल्लाह ऐं मदीने वारे जे सूखड़ियुनि जो कद्र वरी इश्क वारा मोहब्बत वारा आशिकाने मुस्तफ़ा मदीने वारे साईं सां सिक प्यार परीत रखण वारा उन्हनि खे लजपाल नबी जे सूखड़ियुनि जो कद्र हाणे हीअं पंहिंजो बैग बंदि हूंदी त हुन में का शइ कोन पवंदी पंहिंजे ज़हन वारियूं बैगूं खोलियो त मां कुझु सूखड़ियूं विझां जे बंदि हूंदी त पोइ या बंदि थी खयूं वेंदा टिपो जे ऊंधो हुजे विझो पाणीअ में सॼो ॾींहुं टुबियूं ॾियारियोसि पर पाणी जो फुड़ो न पवंदो सिधो कयो टिपो त हुन में कुझु पवे न जी मदीने वारे मीर जूं सूखड़ियूं सोने नबी जूं उम्मत खे ॾिनल सूखड़ियूं कहिड़ियूं इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आहे मजम औसत में मजम कबीर में इमाम तबरानी भी रिवायत आंदी आहे साहिबे मिशकात भी यह रिवायत आंदी आहे हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी तो रिवायत करे हज्जतुल वदा जे मौके ते अरफे वारे ॾींहुं मैदान अरफात सुभान अल्लाह जो आखिरी हज हो मुझे आका जो हज्जतुल वदा सोना हबीब पंजी कसवा डाची ते सवार हुया ऐं 1.25 लख सहाबन जो मजमू हुयो मां त नौकर आया मदीने वारे जे दर ते नौकरन जो नौकर उन्हनि जो नौकर ॾिसां तो हर कंहिं जूं अखियूं मूॾे हिन कन मुतवजे आहिनि त दिल पर साईं अॼु सूखड़ी कहिड़ी ॾींदी त उन 1.25 लख
लखो आशिक जेके रूबरू वजे मुस्तफा के पिया ॾिसनि उन्हनि जे तलब तड़प इश्क शौक़ इश्तियाक जो आलम ऐं तव्हां मुंहिंजे लाइ कुर्सी ऐं टेबल रखी आहे न मथे थी दिलबर सही वेहे त असां बि ॾिसूंसि बि ॿुधूं बि मदीने वारो साईं पंहिंजी कसवा नाची ते सवार थिया कुर्बान वंजे उन कसवा नाची जे मथे वक्त वारी हुई उहा नाची जेका मुंहिंजे पुनल जी सवारी थींदी जेॾीमहिल सोना हबीब में कसवा ते सवार थींदा जेसी ताईं आका सवार हूंदा लिड न लाईंदा पेशाब न कंदी उहा नाची सुञाणंदी हुई त मुंहिंजे पुठी ते पाक नबी सवार ऐं ॿी नाची जंहिंखे जुमल बि सॾींदा उहा बि सरकार जी सवारी हुई जेॾीमहिल सोणे नबी दुनिया तां रेलत फरमाई त उहा नाची मदीने जे घिटियुनि में रोड़ंदी रड़ंदी पई वञे सैयदा खातून अतर आवाज़ सुञातो ये तो मुझे बाबा साईं जी नाची थी रड़े बच्चा हसन बच्चा हुसैन वञी ॾिसो मुझे बाबा जी नाची छो पई रड़े नाची के वठी आया खातून अतर उन जे गिचीअ में पंहिंजो दस्ते करम रखियो अखियुनि मां लुड़क वहनि पिया त साथी न पसासे जे हुय में हीअं थूड़ियूं हाणे कहीं जे वञी अंगणे ओरिया जॾहिं मूंखे दोस्त विया की न रहिया लधूं जूं की न संभाल के जानवरनि खे बि मुंहिंजे लॼपाल नबी जी सुञाण हुई ए काश ते ओ ज़रड़ो सुञाण जो असांजे दिलनि में बचे कलमो त पढ़ूं था मुसलमान मां जे पेटों ई ॼावासीं कन में बांग आई ख़बर पई नालो बि मुसलमाननि वारो रखिजी वियो अथई मुसलमान पर ए काश जे उहो इश्क रसूल उहा मारिफत रसूल उहा मोहब्बत रसूल उहो इश्क इलाही असांजे सीननि में मुझा आका हजतुल वदा जो मंजर आ 1.25 लाख सहाबा सामो मुश्ताक नजरुन सा ॾिसनि पिया ऐं मुझे आका चप मुबारक चुरिया ऐं जेॾीमहिल सरकार ॻाल्हाईंदा हुया न ईअं लॻंदो ॼण काइनात ख़ामोश थी वई आहे त ॿिन्ही जहाननि जो सरदार हाणे छा थो ॻाल्हाए हुजूर जेॾीमहिल ॻाल्हाईंदा हुया उन में मिठास लज़्ज़त हुजूर जे गुफ़्तार जो मज़ो एॾो ईंदो जो आशिक़नि खे खाधा पीता बुखूं उञूं विसरी वेंदियूं मुस्तफा जी मिठी गुफ़्तार ॿुधंदा बुखारा ड्राइजी वेंदा उञारा सेराब थी वेंदा जॾहिं तो बोली चपन के चोली जॾहिं तो बोली चपन के चोली
कंडरू माखियूं मखण तो घोली अखर अखर आए मोती माणक ये तक जो ओ जाने जाना ओ शाहे शाह ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तो जो जवाब नाए हसीन चेहरो लाल लबड़ा हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब ना है आका जी गुफ्तार सारी कायनात में कंहिंजी गुफ्तगू एडी फसीह बलीग लजीज मिठाज वारी न हुई जड़ी मदीने वाले जी ऐं जेडी मल कसवाडा जी ते सोना हबीब चल वगर हुया सवा लख सहाबा जो नज़रूं मुझे आका जे रुखे ज़ेबा ते जमियल हुई फरमायूं या अय्युहन नास ए इंसानो इन्नी तरक्तु फीकुम मा इन अखज़्तुम बिही लन तदिल्लू ए इंसानो ए सहाबियो ए उम्मतियो ए कलमे पढ़ण वारो अवां के बस सूखड़ियों ॾयूं थो वञा ॿार मगान ॿार मगान छो त ईंदड़ साल हूंदो मैदाने अरफात हूंदो मिन्ना मुज़दलिफ़ो साॻो हूंदो पर मां मुहम्मद तव्हां में मौजूद न हूंदुसि ॿुधो पंहिंजे पोयूं तव्हांखे ॿार मखान ॾयूं थो वञा ॿ सूखड़ियूं ॾयूं थो वञा जे इन्हनि ॿिन्ही खे चंबड़ी पवंदो तव्हां कॾहिं बि गुमराह न थींदा सुभान अल्लाह बस ॻाल्हि दंग जेकॾहिं मां 500 इरमगान बयान कयां 500 जी जाइ ते बस ये ॿ ॻाल्हियूं काफ़ी आहिनि जेको साईं ॾेई सुभान अल्लाह ऐं फरमाया लन तदिल्लू कॾहिं बि गुमराह न थींदा माइन अखज़्तुम जेसी ताईं इन्हनि ॿिन्ही खे पकड़े रखंदो मज़बूत छलींदो जेसी ताईं इन्हनि ॿिनि शयुनि सां चंबिड़ियल हूंदो गुमराह न थींदो